أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا بني إنها إن تك مثقال حبة من خردل فتكن في صخرة أو في السماوات أو في الأرض يأت بها الله إن الله لطيف خبير يا بني أقم الصلاة وأمر بالمعروف وانه عن المنكر واصبر على ما أصابك إن ذلك من عزم الأمور. पुट जेकॾहिं का शइ सिरह जे दाणे जे बराबरि हुजे पोइ उहा कंहिं छिप में या आसमाननि में या ज़मीन में हुजे तॾहिं बि अल्लाह ताला उन खे हाज़िर कंदो. बेशक अल्लाह ताला तमामु घणो बारीक बीन ऐं हर शइ जी ख़बर रखण वारो आहे. हिन आयत में हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे जेका नसीहत कई उन जो हासिल आहे त अल्लाह पाक जो इल्म मुहीत यानी अल्लाह ताला जो अहिड़ो इल्म आहे. मुहीत माना घेरो करण वारो, हर शइ खे घेरो करे वेठो आहे. हर शइ जो इल्म रब पाक खे आहे. असल में ही जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पहिरियां मुखातब हुआ कुरैश मक्का, उहे चवंदा हुआ त यानी मरण खां पोइ जेॾी महिल इंसान क़बर में भोर भोर थी थो वञे ऐं उन जो जेको आहे सो जिस्म बि ॻरियो वञे, उन जूं हॾियूं बि ॻरियो वञनि त पोइ ऐं इन जा ज़रात जेको आहे सो पखिड़िजो वञनि, पोइ इन खे वरी जमा कीअं कबो, कहिड़ो ज़रो हवा में उॾी केॾां वियोलियो या ख़बर कीअं पवंदी, इन खे जमा कीअं करो, माना हू इन खे नामुमकिन सम्झंदा आहिनि. त हिते अल्लाह ताला फरमाए पियो यानी हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम जी नसीहतुनि जे हुन में ज़िमन में त अल्लाह पाक जे लाइ तव्हां अल्लाह पाक खे पाण वांगुरु कीअं था सम्झो. ठीकु आहे, जेका शइ तव्हांजे लाइ नामुमकिन हुजे, तव्हांजे लाइ मुश्किल हुजे, उहा त ठीकु आहे, पर अल्लाह पाक जी ज़ात जेका आहे उहा यानी भले उहो ज़रो जेको आहे नंढे में नंढो ज़रो काइनात जे कंहिं बि पोशीदा ऐं लिकल जॻह में हलियो वञे, पर अल्लाह पाक उन खे ॼाणे पियो किथे आहे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इन ॻाल्हि ते क़ादिर आहे, बल्कि अल्लाह ताला उन खे आणींदो. यति बि अल्लाह ताला उन खे हाज़िर कंदो. बेशक अल्लाह ताला बारीक बीन आहे, यानी हर शइ खे ॼाणे थो, भले केतिरी बि सन्ही, केतिरी बि लिकल, केतिरी बि ॻाल्हि हुजे, पर अल्लाह ताला उन खे ॾिसे पियो, ख़बीर उन जी ख़बर रखण वारो आहे. हिन आयत जे बारे में हज़रत शेखुल इस्लाम हज़रत मुफ्ती मोहम्मद तकी उस्मानी साहब जिन लिखियो आहे आसान तर्जुमतुल क़ुरान में त ही को क़ुरान हदीस जी ॻाल्हि कान्हे, बुज़ुर्गनि जी यानी बुज़ुर्गनि जा मुशाहिदा ऐं बुज़ुर्गनि जा तजुर्बा हूंदा आहिनि. जेकॾहिं कंहिं माण्हूअ जी का शइ गुम थी वञे ऐं उहो 11 दफ़ा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़े, पोइ हीअ जेका सूरह लुक़मान जी आयत आहे उन खे पढ़ंदो रहे त पोइ उहा शइ गुम थियल शइ मिलियो थी वञे. हज़रत पाण फरमायो त मुंहिंजो यानी कई दफ़ा जो इहो जेको सो यानी तजुर्बो आहे, पर इहा ॻाल्हि जेका आहे सो क़ुरान हदीस जी ॻाल्हि कान्हे ऐं इन खे को लाज़िम सम्झणु कोन्हे, बल्कि इहो इन खे चइबो तजारुब सालिहीन, बुज़ुर्गनि जा तजुर्बा, ऐं इन में को मना बि कोन्हे. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कोन फरमाई इन्हनि ॻाल्हियुनि खां. अल्लाह पाक कंहिं जे लाइ कंहिं आयत खे कंहिं अहिड़ी शइ खे को ज़रियो बनाए थो छॾे त ठीकु आहे. अॻियां अल्लाह ताला हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे फरमाइनि पिया, पुट नमाज़ क़ाइमु कर ऐं नेकीअ जो हुकुम कर ऐं बुराईअ खां मना कर, ऐं जेका मुसीबत तोखे पहुचे उन ते सब्र कर. बेशक इहा ॻाल्हि हिम्मत जे कमनि मां आहे. यानी नमाज़ खे क़ाइमु करणु, मूं कई दफ़ा अर्ज़ु कयो त हिकिड़ो नमाज़ पढ़णु ऐं ॿियो नमाज़ खे क़ाइमु करणु. हिते मक़सूद नमाज़ खे क़ाइमु करणु माना तमामु शराइत, अरकान, फ़राइज़
आदाब सभु उन जो एहतिमाम। अल्लाह ताला चल मूंखे हर मुसलमान खे इन जी तौफ़ीक़ ॾे नमाज़ पढ़ण जी। अॼुकल्ह असांजी नमाज़ ई जेको आहे सो ॾिसो 90% खां वधीक मुसलमान नमाज़ जा पाबंद कोन्हनि। जेतिरियूं मुसीबतूं परेशानियूं इनफरादी इज्तिमाही तौर ते बेबरकतियूं अचनि पियूं हे इन ॻाल्हि जे करे अचनि पियूं। उन करे जेको चाहे थो त भई जेको सो ही सभु मुसीबतूं टरनि त पोइ उहो पाण बि नमाज़ जी पाबंदी करे ॿियनि खे नमाज़ी बनाइण जी कोशिशि करे, ऐं जे नमाज़ पढ़े थो त नमाज़ खे सुठो बनाए। रोज़ाना असांजी नमाज़ सुठी खां सुठी थियणु घुरिजे। ऐं ॿी वामुर बिल मारूफ़, नेकीअ जी ॻाल्हि ॿिए खे चवणु, बसि पेश करणु आहे। असांखे इहो कोन्हे त असां हुन खां ज़रूरु करायूं, बसि पेश करियूं प्यार सां मुहबत सां, हिकिड़ो दफ़ो ॿियो दफ़ो टियों दफ़ो कंदा रहूं ऐं अल्लाह पाक खां दुआऊं घुरियूं, या अल्लाह मूंखे बि हिन जी तौफ़ीक़ अता फरमा, मुंहिंजे भाउ खे बि ॾे। ऐं बुराई खां मना करियूं, बुराई खां मना करियूं। इन में बि वॾी तफ़सील आहे अमर बिल मारूफ़ ऐं नही मुनकर में, इंशाअल्लाह कॾहिं अर्ज़ु कंदुसि। वस्बिर अला मा असाबक, जेका तकलीफ़ तोखे पहुचे उन ते तूं सब्र कर। सब्र जो हासिल इहो आहे त तूं अल्लाह पाक जी शिकायत न कर। सब्र जो हासिल इहो आहे त तूं अल्लाह जी शिकायत न कर, बल्कि छा तूं यानी इहो सोच त हिन में हिकमत आहे। ऐं का बि तकलीफ़ पहुची वञे त क़ुर में ॿिए हंधि अल्लाह ताला फरमाए थो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन चइजे। ऐं बाक़ी जेकॾहिं मसलन यानी का तकलीफ़ पहुती उन जे करे रोअण थो अची वञे, बे इख़्तियार अखियुनि मां ॻोढ़ा था निकिरी, इहो सब्र जे ख़िलाफ़ कोन्हे। बाक़ी वावेला करणु ऐं इन जो इज़हार करणु ऐं यानी नऊज़ बिल्ला अल्लाह पाक जे फ़ैसिले ते एतिराज़ करणु दिल में पैदा थिए या ज़बान सां, इहो सब्र जे ख़िलाफ़ आहे। अल्लाह ताला हज़रत लुक़मान इस्लाम पंहिंजे पुट खे चयो, या अल्लाह ताला फरमाए पियो इन ज़ालिक मिन अज़्मिल उमूर, बेशक इहो वॾी हिम्मत जे कमनि मां आहे। इहो हिम्मत जे कमनि में इहे शयूं नमाज़ जी जो सुठे तरीक़े सां जेको तो क़ाइमु करणु, अमर बिल मारूफ़ नही अनिल मुनकर ऐं सब्र। अल्लाह पाक मूंखे बि तव्हांखे हर मुसलमान खे इहे दौलतूं नसीब फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानल्लाहि व बिहम्दिही, सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक, व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंता, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन आमीन।